महरमुल हराम जे ॼाड़नि में अज़ादार करबला जे शहीदनि जी लाज़वाल कुर्बानी जी याद में ख़शे अज़ा विछाईंदा आहिनि। इन ई ॼाड़नि में अज़ादार करबला जे मासूम शहीदनि जिन खे प्यासो बेख़ता बेजुर्म शहीद कयो वियो हो उन जी यादि ताज़ा करण लाइ मोमिनीन न्याज़ लंगर सां गॾु थधे पाणी जी सभिनी जो इहतमाम कयो वेंदो आहे, जिते मोमिनीन सबील पीअण समेत करबला जे शहीदनि जी ॾिनल लाज़वाल कुर्बानी खे यादि कंदे खेनि भेटा पेश कंदा आहिनि। महरमुल हराम जे ॼाड़नि में अज़ादारीअ जो सिलसिलो जारी रहंदो आहे, जॾहिं त अज़ादार इमाम अलैहिस्सलाम जे जाने निसार मौला गाज़ी अब्बास अलमदार जी निशानी अलम पाक जी ख़िदमत में पिण नज़र ईंदा आहिनि। मोमिनीन संदन घरनि इमाम बारगान दुकाननि मथां लॻल मौला गाज़ी अब्बास जी निशानी अलम पाक खे महरम जे शुराती ॼाड़नि ऐं उन्हनि ॼाड़नि खां पहिरियां बि वॾे अदब ऐं एतिराम सां सवारण जो कमु शुरू कंदा आहिनि, जिन में अलम पाक जे चौंक बदन खे ख़ूबसूरत रंगनि सां गॾु मुख़्तलिफ़ लाइटूं पिण लॻाईंदा आहिनि। अलम पाक जो निहायती एहतराम सां कमु कयो वेंदो आहे। अलम पाक जे सिंगारण बाद मौला गाज़ी अब्बास जे अलम पाक खे बुलंद कयो वेंदो आहे। हुसैन जी एॾी वॾी कुर्बानी आहे जो हुसैन जहिड़ी कुर्बानी दुनिया में अॼु ताईं अहिड़ो को मर्द मुजाहिद थी कोन सघियो आहे जेको ॾेई सघे। वाहिद हुसैन जी कुर्बानी आहे जेका अॼु ताईं ज़िंदा आहे, अॼु ताईं क़ाइमु आहे, जेका अॼु ताईं मल्हाईंदी थी अचे। उहो आले रसूल जो जेको दीन आहे उहो हुसैन बचायो। हुसैन पंहिंजो घर बि लुटाए छॾियो, पंहिंजा ॿार बि लुटाए छॾिया, पंहिंजी मिल्कियत बि लुटाए छॾी सिर्फ़ु नाने जे दीन जे लाइ। हर साल खां वधीक हिन साल जेको आहे माना अञा जीअं ख़रीदारी जेको आहे वधंदी थी रहे। तक़रीबन माना अलम सजाया विया आहिनि, अञा बि असां वटि माण्हू अचंदा रहनि था। तमामु ॼण सुठो जेको आहे मौला हुसैन जो माना किरदारु मल्हायो थो वञे। हे अलम पाक जे लाइ असां वटि बैरक कलसा मौला जो सिंगार आहे, मोती ने पूरी सजावट असां वटि जेका आहे न हिते मौजूदु आहे। अल्हम्दुलिल्लाह सभु माना माण्हू अचनि था जेको आहे पूरी ख़रीदारी करे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में जेको 10 मुहर्रम हराम जो जेको आहे 10 ॾींहं गुज़ारिया वेंदा आहिनि। उन ॾींहंनि में असां जेको आहे पंहिंजे अलमनि खे सजाईंदा आहियूं ऐं गाज़ी जा निशान जेको आहे उन्हनि जा जेको आहे कल्स उन्हनि जे सिंगार करे उनखे बुलंद कंदा आहियूं ऐं नगर न्याज़ तक़सीम कयो वेंदो आहे। ऐं हिते असां पंहिंजे बचनि जे लाइ कल्स जेको आहे बाउंटा उनजे लाइ जेको आहे ख़रीदारी करण आया आहियूं। पंहिंजे नंढनि सां गॾिजी करे उनखे शर्टियूं वग़ैरह वठी करे योम हुसैन जो ॾिहाड़ो निहायत अदब एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। जी बिल्कुलु, हिते अलम पाक जो सिंगार ख़रीद करण लाइ आयल मोमिननि जी मां ॻाल्हि ॿुधी हुननि जो इहो चवणु आहे त हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं जेको आहे सो गूंजी रहियूं आहिनि। वॾे तइदाद में हिन मोमिन जेको आहे सो कंबर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते लॻल स्टॉलनि जो रुख आहे, जिते अलमनि जो सिंगार ख़रीद करण में मसरूफ़ आहिनि। कैमरामैन मंसूर अहमद चांडियो सां गॾु अख़लाक अहमद चांडियो, धरती टीवी न्यूज़ कंबर। जानम